नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में इंसानियत जो दर्द रखंदड़ नौजवाननि पारां हिकु बीमार पोरे जी माली सहायता लाइ शहर में झोली झले चंदो गॾु कयो वियो। समाजी अॻुवाणनि महिराण सिंधी ख़ादिम सरवरी ऐं ॿियनि पारां गुर्दनि जी बीमारी सां झेड़ींदड़ पोरियत हनीफ़ शेख जी माली सहायता लाइ खिपरो शहर में पेनाफ्लेक्स हथनि में खणी झोली झली शहरवासियुनि खां चंदो गॾु कयो वियो। इन मौक़े ते समाजी अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पोरियत हनीफ़ शेख खिपरो शहर में सब्ज़ी जो रेड़ो लॻाए पंहिंजे घर जो अकेलो कमाईंदो हो, पर अचानक गुर्दनि जी बीमारी सबबि पंहिंजे घर में बेयार मददगार ऐं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर है। इंसानियत जो दर्द रखंदे असां हिन पोरियत जी माली सहायता लाइ शहर में झोली झली चंदो गॾु करे रहिया आहियूं, जीअं पोरियत हनीफ़ शेख जो इलाज थी सघे ऐं हू पंहिंजे ॿारनि जो पेट पाली सघे। हिननि वधीक चयो त हिते जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े सरहदी वारनि माण्हुनि खे पोरियत जी माली सहायता जी अपील करियूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।